Welcome to Time News Studios. One PM Bulletin. सरकारी दौरे ते रवानो थी रहियो आहे। चइनि ॾींहनि जे दौरे दौरान वज़ीर आज़म चीनी सदर सूदो ॿियनि अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। पाकिस्तान ऐं चीन विच में CPEC सूदो ॿियनि शोबनि में अहम मुआहिदा थियण जा इम्कान। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर मुईद यूसुफ ऐं ॿियनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त पाकिस्तान में चीन जी सीड़पकारीअ बाबति अहम दस्तावेज़ तयारु थियल आहिनि। उमेद आहे त चीन जी सीड़पकारी में वाध थींदी। ज़रई शोबे में बहितरी लाइ चीन खां टेक्नोलॉजी वठंदासीं। वज़ीर आज़म चीनी सीड़पकारनि सां बि मुलाक़ातूं कंदो। पाकिस्तान में महांगाई ऐं करंट अकाउंट खसारो वधी रहियो आहे। आलमी मालियाती इदारे तरफ़ां मईशियत ऐं कर्ज़नि जे इस्तेहकाम लाइ पाकिस्तानी सरकार जा ताज़ा खयल क़दम मुनासिब करार। पाकिस्तान खे $1 अरब किस्त जारी करण जी मंज़ूरी। IMF जो चवणु आहे त पाकिस्तान जे हलंदड़ माली साल GDP जी शरह 4% थियण जी उमेद आहे। पाकिस्तानी सरकार सख़्त शर्तुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। तवानाई शोबे में सुधारनि जी ज़रूरत आहे। गर्दिशी कर्ज़नि जे प्लान सां पैदावारी लागत वसूल थींदी ऐं सब्सिडी खे बहितर करे सघिबो। IMF तरफ़ां स्टेट बैंक तरमीमी बिल जी मंज़ूरी सुठो समण करार। IMF जी किस्त जारी थियण सां मुल्की मईशत में इस्तेहकाम ईंदो। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जो चवणु आहे त आउं बि वज़ीर आज़म सां गॾु चीन वञी रहियो आहियां। चीन खे चवंदासीं त पाकिस्तान में पंहिंजूं सनतूं लॻाए मदद करियो। असांजा सनती ज़ोन्स तयारु आहिनि। इते सनतूं लॻाइण सां ॿिन्ही मुल्कनि खे फ़ाइदो थींदो। वज़ीर आज़म ज़रई शोबे में मदद लाइ चीन मथां ज़ोर भरींदो। कराची पुलिस जो क़ैदियुनि खे शॉपिंग कराइण ऐं सैर कराइण वारे मामले ते बयान साम्हूं अची पियो। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त कोर्ट पुलिस में ड्यूटी कंदड़ ऑफिसर्स ऐं अहलकारनि जी सरगर्मियुनि ते कड़ी नज़र आहे। एडिशनल IG तरफ़ां सीनियर ऑफिसर खे ज़िम्मेवार अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ मुक़ररु कयो वियो आहे। जांच रिपोर्ट मिलण बैदि वधीक कार्रवाई कई वेंदी। कराची पुलिस में एहतसाब जो अमल जारी रहंदो। आगा सुहेल पठान जी सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे चेयरमैन तौरु मुक़ररी डी नोटिफाई करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट आगा सुहेल पठान जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ऐं महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त समूरियूं क़ानूनी घुरिजूं पूरियूं करण बैदि सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो चेयरमैन मुक़ररु कयो वञे। अदालत बोर्ड में मुस्तक़िल चेयरमैन जी मुक़ररी ताईं आरज़ी चेयरमैन मुक़ररु करण खां बि रोके छॾियो। परवेज़ बलोच आगा सुहेल पठान जी मुक़ररी खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो हो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी इंतज़ामिया ऐं मुलाज़िम तंज़ीम में छिकताण वधी वई। स्टाफ वेलफेयर एसोसिएशन कम छॾ हड़ताल कंदे ज़बानी ऐं लिखत में इम्तिहाननि दौरान ड्यूटी जे बाइकॉट जो ऐलान करे छॾियो। मुलाज़िम तंज़ीम जो चवणु आहे त प्रमोशन ऐं रहियल पघारुनि लाइ एहतजाज बावजूदि इंतज़ामिया मसला हल नथी करे। मुलाज़िमनि खे हिसाइण वारो अमल मुज़म्मत जोको आहे। मुलाज़िमनि तरफ़ां मुतालबनि जी बनता ताईं हड़ताल जारी रखण जो ऐलान। शिकारपुर जे नापरकोट जे कचे वारे इलाइक़े में मुबैना मुक़ाबले दौरान बदनाम धाड़ेल हेरदीन तेगानी मारजण जी दावा। करमपुर पुलिस जो चवणु आहे त कचे में ऑपरेशन कयो वियो त धाड़ेलनि सां मुक़ाबलो थियो, जंहिं दौरान तेगानी टोले जो धाड़ेल मारिजी वियो। हेरदीन तेगानी ते $1 करोड़ इनाम रखियल हो। मुख़्तलिफ़ ज़िलनि में संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल थियल आहिनि। धाड़ेल हेरदीन तेगानी माण्हुनि खे फ़ोन ते औरताणी आवाज़ ते हिरकाए कचे में घुराईंदो।
वॾे वज़ीर जिना मेडिकल यूनिवर्सिटी जी ग्रांट वधाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां JPMC जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर ऐं जिना मेडिकल यूनिवर्सिटी जे वक़्ती VC प्रोफेसर शाहिद रसूल मुलाक़ात कई। वॾे वज़ीर JPMC में इंतिज़ामी ऐं क्लिनिकल अमले जी खोट पूरी करण जी हिदायत कंदे चयो आहे त जिना अस्पताल में रोबोटिक सर्जरी जो निज़ाम आंदो वञे। चाहियूं था त रोबोटिक निज़ाम समूरनि ज़िलनि जी अस्पतालुनि में आंदो वञे। अमले जी खोट पूरी करण लाइ कॉन्टिजेंसी ते 1 खां 16 ग्रेड ताईं मुलाज़िम भर्ती करण जी हिदायत। ढाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजली जे ब्रेकडाउन सबबि कराची खे पाणी फ़राहम कंदड़ पाइपलाइन धमाके सां फाटी पई। सीमेंट सां ठहियल पाइपलाइन फाटण जे नतीजे में हज़ारे गैलन पाणी ज़ाया थियण लॻो। पाणी भरपासे जे इलाइक़नि में काहे पियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि जो नेशनल हाईवे सां ज़मीनी राब्तो काटा। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त सीमेंट जी पाइपलाइन जे मुरमती कम में 1 हफ़्तो लॻी सघे थो। कराची खे 1 ॾींहं में 80 मिलियन गैलन पाणी जी फ़राहमी बंदि रहंदी। पाइपलाइन जी मुरमत ताईं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी खोट पैदा थियण जो ख़दशो ज़ाहिर। छाछरों में RO प्लांट से ऑपरेटर्स तरफां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज जारी। ऑपरेटर्स तरफां वण ते चढ़ी ऐं गाह खाई अनोखो एहतजाज। ऑपरेटर्स जो चवणु आहे त 2 सालनि खां पघारूं न मिलण सबबि बचनि सूदो बुखूं काटण ते मजबूर थी रहिया आहियूं। पघार मिलण ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। ऐं सिंध जे सरमोड़ शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 341 जनम ॾींहुं मल्हायो पियो वञे। भिटशाह में दरगाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते जनम ॾींहुं मल्हाइण जूं तयारियूं मुकमल। पांधीअड़नि खे SOPs तहत दरगाह में दाख़िल थियण जी इजाज़त हूंदी। भिटशाह में तक़रीब दौरान लतीफ़ सरकार जी सालगिरह जो केक काटियो वेंदो। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।